सदर आसिफ अली ज़रदारी पारां बलूचिस्तान में ऑपरेशन दौरान जवाननि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। दहशतगर्द पूरी क़ौम इंसानियत ऐं तरक्की जा दुश्मन आहिनि, उनखे अंजाम ताईं पहुचायो वेंदो ही चवणु आहे। सदर मुमलिकत जो क़ौम बहादुर सिक्योरिटी फोर्सिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि सां गॾु बीठल आहे। सदर आसिफ अली ज़रदारी भेटा पेश कई आहे। संदसि चवण त पूरी क़ौम जे सहकार सां दहशतगर्द अंसरनि जे नापाक इरादनि खे नाकाम बणायो वेंदो। क़ौम शहीदनि जी अहसानमंद रहंदी। संदनि क़ुर्बानियुनि खे सलाम पेश करियूं था। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद जवाननि जी बहादुरी ऐं जज़्बे ऐं क़ुर्बानी जी वाखाण पेश कई आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी पारां बलूचिस्तान में ऑपरेशन दौरान जवाननि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। दहशतगर्द पूरी क़ौम इंसानियत ऐं तरक्की जा दुश्मन आहिनि, उन्हनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त क़ौम बहादुर सिक्योरिटी फोर्सिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि सां गॾु बीठी आहे। पूरी क़ौम जे सहकार सां दहशतगर्द अंसरनि जे नापाक इरादनि खे नाकाम बणायो वेंदो। क़ौम शहीदनि जे अहसानमंद रहंदी। संदनि क़ुर्बानियुनि खे सलाम पेश कंदी। तव्हांखे अपडेट कयो पिया। सदर आसिफ अली ज़रदारी पारां शहीद जवाननि जी बहादुरी, जज़्बे ऐं क़ुर्बानी जी वाखाण।